बाबा साईं जेका सिकंदर जी हालत लाला कई आहे न उहा मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आहियो। जेकर सुभाणे ताईं सिकंदर खे लाला जी चंबे मां आज़ाद न करायोसीं त इहो सिकंदर समूरा राज़ खोले वेही रहंदो। जेकॾहिं ईअं थिए थो त लाला खे लगाम ॾियणु नामुमकिन आहे। बाक़ी नवाब खान जी दुश्मनी आहे, उनखे मोह ॾेई सघिजे थो, पर पोइ लाला जी दुश्मनी असांखे ॾाढी महांगी पवंदी। बावल साईं पोइ तव्हां हाणे छा सोचियो आहे? सुभाणे हर हाल में कुझु बि थी पए सिकंदर खे लाला जे चंबे मां हली आज़ाद कराईंदासीं। बाबा साईं ॿिया कहिड़ा हमरा आहिनि जेके असां पाण सां गॾु वठी वञूं? अकबर ॿियनि हमराहनि ते भरोसो नथो करे सघिजे। इहो कमु असांखे पाण करणो पवंदो। बाबा साईं सिकंदर जो त बिलो करे वठंदो, पर वरियाम जो छा सोचियो अथव? इहो वरियाम असांजे लाइ वॾो ॾचो करे सघे थो। अकबर सुभाणे के सिज में मां तोखे सिकंदर सां गॾु वरियाम जो बिलो बि करे ॾींदुसि। बाबा साईं लाला होश में न आहे, सुभाणे हुनजो बि थोरो ख़्यालु रखणो पवंदो। थोरो न पूरो पूरो ख़्यालु रखणो पवंदो। कॾहिं सिकंदर खे ख़तमु करण वक़्तु लाला असांखे ॾिसी वरितो त वरी इहा असांजी दुश्मनी असांखे ई ॻिची में पवंदी। बाबा साईं लाला सां गॾु हुनजो दोस्त मिठल बि आहे। जेकॾहिं मिठल अॻियां आयो त उहो बि रगड़िजी वेंदो। बाक़ी लाला जो बचाव करे सिकंदर जो कमु तमामु करणो आहे। मां नथो चाहियां त ॿीहर मुर्दनि जूं क़बरूं खोटियूं वञनि ऐं असांजे लाइ वरी मसला थियनि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।